अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? उम्मीद कयां सब दोस्त ठीक हैं, ख़ुशि हूंदा। अॼु तव्हांजे लाइ तमामु बहितरीन अपडेट आहे नए ड्रामे जे बाबति जेको फरसत मलिक खजूर साहिब जो आहे, जंहिंजो नालो आहे पंहिंजा वेरी। उन जो तमामु बहितरीन अपडेट तव्हां लाइ खणी हाज़िर थियो आहियां। सो हीअ वीडियो तव्हां लाइ वीडियो फुल ॾिसिजो ऐं वीडियो पसंदि अचे लाइक शेयर ज़रूरु कजो, पंहिंजे दोस्तनि मां कमेंट ज़रूरु कजो। बाक़ी हलूं था पंहिंजे मेन टॉपिक जे तरफ़। त हिन ड्रामे में कहिड़ो कास्ट हूंदो ऐं हिन में कहिड़ा कहिड़ा अदाकार हूंदा, हिन जी रिकॉर्डिंग करे स्टार्ट कई वेंदी। सो पहिरीं ॿुधाईंदासीं त हिन ड्रामे जो जेको रिकॉर्डिंग आहे हिन ईद खां रमज़ान जे ईद खां पोइ स्टार्ट कई वेंदी, मतिलबु त 1 महीने खां पोइ रमज़ान खां पोइ हलाई वेंदी। ऐं पहिरीं जेको ड्रामो आहे सिंध टीवी जो वेरनि जी बस्ती, हुनखे रिकॉर्डिंग हले पई, उहो हलाईंदा। सो उन खां पोइ ही ड्रामो हलंदो, हिन जी रिकॉर्डिंग हलंदी, पोइ स्टार्ट कयो वेंदो। मतिलबु त 4 महीना लॻी वेंदा हिन ड्रामे में। बाक़ी हिन ड्रामे जी कास्ट जी ॻाल्हि कजे त कास्ट में साॻिया आर्टिस्ट हूंदा जेके ज़हर ज़िंदगी में ऐं दोलाब में हुया। कुझु के चवनि था त अज़ीज़ सांगी ऐं मुनीर पठान जी भी एंट्री हिन ड्रामे में थींदी। ऐं मुनीर पठान काफ़ी टाइम खां ड्रामनि खां ॿाहिरि आहे ऐं अज़ीज़ सांगी जेको हुनजो ठाह जो सिलसिलो हले पियो, इंशाल्लाह ज़रूरु ठाह थींदो, पोइ ड्रामे में इंशाल्लाह वापसि ईंदो। 2-3 फ़र्क़ में हूंदा, न त साॻिया ई आर्टिस्ट हूंदा। ही जेको हिन जो राइटर आहे सैनूर ज़ौहर पाण आहे ऐं डायरेक्टर फरसत मलिक खजू, जंहिं बि 2 ड्रामा सिंध टीवी ते पहिरीं ॾिना, सुपरहिट ज़हर ज़िंदगी ऐं दोलाब। सो ही बि सुठो निकिरंदो। बाक़ी असांजी अपडेट तव्हांखे कीअं लॻी, ॿिनि ड्रामनि जी बाबति अपडेट बि तव्हांखे ॾींदासीं ऐं तमामु जल्द ईद जूं फिल्मूं जी अपडेट तव्हांखे बि ॾींदासीं। कहिड़े कहिड़े अदाकारनि जूं फिल्मूं ईंदियूं, कहिड़े चैनल ते ईंदियूं, सो उन जे बाबति बि तव्हांखे ॿुधाईंदासीं ज़रूरु। ॿियो असांजी वीडियो पसंदि अचे त वीडियो खे लाइक ज़रूरु कजो, कमेंट बि ज़रूरु कजो तव्हांखे कहिड़े वधीक अपडेट कहिड़े ड्रामनि या फिल्मनि जे बाबति खपे। बाक़ी जिते हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। बाक़ी तव्हांखे सिर्फ़ु हिकिड़ो मैसेज मां ॾींदुसि त ख़ुदा नमाज़ पढ़ो, रमज़ान अची रहियो आहे, हिन जी तयारी कजो। ठीकु आहे दोस्तो, हीअ मां पंहिंजे दिलि जे तरफ़ां चवां थो, या मां बि अलाह जी इबादत कयां थो, नमाज़ पढ़ां थो, सो तव्हां बि पढ़ो। आख़िर जेको रस्तो इहो आहे, माउ पीउ जो चवणु मञो, बेरोज़गारी जो कयो ऐं ड्रामनि जी इंशाल्लाह नई अपडेट आई तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदासीं। बाक़ी ख़ुदा हाफ़िज़, मिलूं था कि नई वीडियो में।